अस्सलामुअलैकुम दोस्तों, आऊं आहियां अब्दुल्ला गडानी। दोस्तों, ज़िले घोटकी में बदअमनी ख़तरनाक हद वधी चुकी है जो एतिरे क़दर माण्हू पंहिंजे घरनि में भी महफ़ूज़ न आहिनि। सिर्फ़ एसएसपी घोटकी भत्ता वठण, चोरनि जी रखवाली करण, ॾोहारनि जी रखवाली करण ऐं सरदारनि जे प्रोटोकॉल ॾियण में पूरो। बाक़ी भले चोरियूं थियनि, भले फुर वारदात थियनि, माण्हू मारिया वञनि, कुझु बि कोन्हे। को चवण वारो कोन आहे, को निज़ाम कोन आहे। सो अमांखे ख़बर हूंदो त मीरपुर माथेलो शहर जे कौसर कॉलोनी में ताज़ो इब्रार कोलाची जे घर ते हथियार बंदन हमलो करे इब्रार कोलाची खे ज़ख़्मी कयो। सो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे इब्रार कोलाची रहीमयार खान अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वियो। सो एतिरे क़दर बदअमनी जो माण्हुनि जो पंहिंजे बचनि में रहण भी जेको आहे मुश्किल थी वियो। इलाइक़े जे अंदरि दहशत जी फिज़ा क़ाइम थी वई। को कानून कोन आहे। छा ज़िले घोटकी में एसएसपी के इहा ख़बर कोन आहे या मीरपुर माथेलो जे एसएचओ खे नाअहल एसएचओ खे इहा ख़बर कोन आहे त इलाइक़े जे अंदरि कहिड़ा बदनाम माण्हू आहिनि, कहिड़ा ॾोहारी आहिनि, कहिड़ा चोर आहिनि। सिर्फ़ इहे इन्हनि जा कमाऊ पुट आहिनि, इहे इन्हनि खे कमाए करे ॾियनि था पिया। बाक़ी ग़रीब माण्हू मरनि, को निज़ाम कोन्हे। भले रोडनि ते अची करे पंहिंजा लाश रखी करे एहतजाज करनि, कुझु बि अहमियत कोन आहे। को जेको आहे ॾोहारनि जे मथां ज़र्रे बराबरि बि कंट्रोल कोन आहे। जेकॾहिं हिकिड़े ॾोहारी खे सज़ा ॾिनो वञे, इन्हनि जे मथां कंट्रोल कयो वञे, चोरनि जे मथां कंट्रोल कयो वञे, त थी सघे थो पियो त जेको आहे त ज़िले घोटकी छा पूरी सिंध जे अंदरि अमन अमान क़ाइमु थी सघे थी। सिर्फ़ इन जे करे बदअमनी आहे कि असांजा जेके असांजो सिंध पुलिस आहे उहो इन्हनि सां जेको आहे मिलियल आहे। इन्हनि जा इहे कमाऊ पुट आहिनि ॾोहारी, इन्हनि खे कमाए करे ॾियनि था पिया। इन जे करे पोइ भले माण्हू मारिया वञनि, चोरियूं थियनि, ज़र्रे बराबरि बि कुझु बि असरु न पवंदो। सो अपील थी कजे त जेको आहे ज़िले घोटकी में अमन अमान क़ाइमु कयो वञे ऐं ज़िले घोटकी जे एसएसपी ऐं एसएचओ मीरपुर माथेलो खे हटाए करे अमन बहाल कयो वञे ऐं इब्रार कोलाची जे कातिलनि खे गिरफ़्तार करे इब्रार कोलाची जे खून सां इंसाफ़ कयो वञे। अस्सलाम।